साहब मुझे आया दोस्त मीडिया का बोतान सोच टीवी आ रहा बोतान है उन्होंने मोस्ट वेलकम है मीडिया या जिके दोस्त बोतान है उन्होंने तो उन्हें मेहरबानी मिलो सकी इब्राहिम शाह बुखारी जो आज टियों मला गुरु है सोच टीवी हैदराबाद जो मशहूर मेलो असां मेले ते मौजूद आहियूं जेको सईद इब्राहिम शाह दरगाह ते मौजूद आहियूं उते असां मेले वारनि सां ॻाल्हियूं कंदासीं जेको हिते मेलो लॻायो वियो उनजी तारीख़ छा आहे उनजी हिस्ट्री छा आहे उन हवाले सां असां हिते गाॾियूं नशीन सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं हिते मेलो बिल्कुलु हले थो जंहिंमें तक़रीबन 250 खां 300 दुकानूं बि लॻाया विया उनखे हिसाब सां झूलनि जा बि स्टॉल वग़ैरह लॻियल आहिनि ऐं हिते धमाल ज़बरदस्त हले थी ऐं असां हींअर दरगाह ते मौजूद आहियूं अचो तमामु खां पुछा था कयूं हिन मेले जे हवाले सां हुनजा छा चवण आहिनि जी। हैदराबाद में वॾो मेलो लॻे थो ऐं नूर मोहम्मद शोरे जे पूरी क़दीम मेलो इहो हलंदो अचे नूर मोहम्मद शोरे खां जीअं वॾेरो काशिफ शोरो आहे जंहिंजा बचल शोरे वारा आहिनि अने उन्हनि जे अॻुवाणी में मेलो लॻंदो अचे हिन में क़दीमी सिंधी सकाफ़त जेको हीअ सिंध जो सकाफ़त मलाकड़ो हलंदो आहे उनखां पोइ राग हलंदो आहे सूफ़ी रात भी राग हो 4 ॾींहं धमाल हलंदो आहे 4 ॾींहं एॾो राग हलंदो आहे माशाल्लाह ऐं हीअ महफ़िल जेकी आहे उन खां पोइ इन में बाज़ारूं आहिनि सिंधी सकाफ़त मलाकड़ो आहे मलाकड़ो 4 ॾींहं हलंदो आहे सिंध मां पूरी मां मल ईंदा आहिनि मल त हींअर मरी विड़ियो हिकिड़ो मीरपुर खास जो मल हो जंहिं त अॻिले साल पूरी सिंध में बिल जीतिया आहिनि पर उहो मल हिते असां वटि आयल आहे ॿिया बि मल में मज़ो आहे मल ॾिसो मल अहिड़ा पोता लाला रही में केॾां पियो लाला रही में क़दुरु करो वाह रे वाह वारे शहज़ादा वारे जो मेलो आहे ऐं बुखारी दरगाह वॾी दरगाह आहे हैदराबाद शहर में ऐं जाम खान शोरे काशिफ खान शोरे जे माना ॻोठ जो मेलो आहे दरगाह क़दीमी मेलो आहे बाइकादा हे कुल सिंध पंजाब गाड़ी पहलवान मुंहिंजो लाड़काण जो मल इरशाद बियान सां जोड़ियो उन खां मल मारिया वञा मल पोइ रहियल आहे ऐं वॾा अमीर आहिनि वॾो मेलो थींदो आहे अरूज ते मेलो थींदो आहे हीउ सिंध पंजाब वॾा वॾा पहलवान हिते विड़िया आहिनि हिते शेर उस्ताद शेर मला विड़ियो आहे जतोई विड़ियो आहे छा विड़ियो आहे वॾो वॾो मेलो आहे दरीबार मेलो आहे जेको 4 ॾींहं हलंदो आहे ऐं 4 ॾींहं फ़क़ीर ख़िदमत कंदा आहिनि मलनि खे मलनि ते इनाम हूंदा आहिनि मलनि जी मानियूं खोराकूं हर शइ इहो सिंध में पहिरें नंबर ही मेलो आहे जेको थिए थो बाक़ी ॿिया मेला जेको समन आहे लतीफ़ आहे कलंदर आहे उहो थिए थो पर उन ते असांजे मलनि जो क़दुरु नथो थिए जेको हिते क़दुरु थिए थो मुंहिंजो नालो फिदा हुसैन मला मुंहिंजो नालो असां हैदराबाद जा आहियूं सभु पहिरें जोड़ असां मल आहियूं असां जेको वठंदो उहो पहिरें जोड़ जेको ॿियो नंबर हूंदो कानून आहिनि मल जा कानून आहिनि ॿियो नंबर आहे टियों नंबर आहे चोथों नंबर आहे असां पहिरियों नंबर जा पहलवान आहियूं पहिरें जोड़ जा सीधी पहलवान सीधी बि आहिनि पंहिंजे हिसाब सां उहो बि पहिरें जोड़ जा आहिनि ॿिए जा आहिनि सीधी बि ख़ानदानी मल आहिनि मला बि ख़ानदानी मल असांखे मल जो उर्सुर मिलियल आहे असांजा अबा लाला सभु पहलवान हुया सीधियुनि जा बि सभु पहलवान हुया ऐं बारसनि सिंध जा मीर फज़ल कालपुर साहब जो महिरबानियूं ऐं सरदार वॾे में वॾो मेलो फिटशाह लतीफ़ जो मेलो आहे उहो जेको एवार्ड खणंदो आहे उहो वॾो एवार्ड आहे ॿिए नंबर ते मेलो इब्राहिम शाह दरगाह हैदराबाद बुखारी जो मेलो आहे हीउ बि वॾो मेलो आहे सुभाणे वॾा एवार्ड हा सुभाणे बि मेहरबानी करे मलाकड़ो केरम न बने इसको थोड़ा इको दो भजन
हाणे बबलू खास केलीवा ये हर साल मेलो शोरा फ़क़ीर जान मोहम्मद शोरो फतेह फ़क़ीर हिन मेले जी साईं इब्राहिम शाह बुखारी जी अॻुवाणी कंदा आहिनि ऐं हिन दरगाह जा फ़क़ीर आहिनि ऐं जेका ॻाल्हि तव्हां कई त मेले जी हिन तारीख़ी जेको मेलो साईं इब्राहिम शाह बुखारी जो मेलो आहे उन जे लाइ फ़क़ीर जेके आहिनि न हर माहौल सां जान माल सां मोहबत इख़्लाक़ कल्चर सां हर माण्हू मलागो मल ऐं असांजो सिंधी कल्चर खे ऐं सुॼा करे उन जे लाइ जेका हीअ जिदोजहद कंदा आहिनि मुंहिंजे तरफ़ां हिनखे सलाम आहे ऐं जेका हीअ असांजी सिंध जी सखावत रहंदा पहलवानी उन ते आउं कुझु अफ़सोस सां कुझु असांजे अॻुवाननि खे थो चवां त जीअं क्रिकेट जा रांदीगर आहिनि उहे हेलीकॉप्टरनि था वञनि असांजे सिंध जा पहलवान मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी आहे जीअं मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी ॾींहं क़यामत ताईं जेसीं सिंध हूंदी तेसीं मौला अली मुश्किल कुशा जी सिंध जी पहलवानी ख़तमु न थींदी इन ते हिकिड़ो बैत थो चवां त झूलूं पोड़ी थियनि ज़मीन झूलूं थियनि सिज इन बनीअ मथां बि हारींदड़ हलिया विया कई सिंध जा पहलवान हलिया विया पर हीअ सिंध जी तारीख़ ऐं मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी हीअ सिंधी जेसी आहिनि सिंध धरती आहे त हीअ सिंध जी पहलवानी ख़तमु न थींदी ऐं हीअ असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे त हीअ असांजे राज बाग जी ऐं साईं इब्राहिम शाह बुखारी जी हीअ शोरा फ़क़ीरनि ऐं वॾे जिदोजहद सां वॾे तावन सां ऐं मोहबत ऐं इख़्लाक़ सां जान मोहम्मद शोरो फतेह फ़क़ीर हुनजा पुट वॾे भार हुनजो राज ऐं साईं असांजा जेके बुखारी शाह जा जेके साईं अॻुवान आहिनि उनजे लाइ शोरनि खे फ़क़ीरनि खे वेलकम कंदुसि ऐं फ़क़ीर माण्हू आहियां हिन में हिकिड़ो बैत चुंदुसि पोखरी थी त बंदा पोखर त वेंदे मुद चढ़ी पाणी थिए पोइ रोपो सुकी थिए सोक हिन जो घोट लतीफ़ जे लुणे सॼो लोक त सिके हिकिड़े संगल आहे कख सरे पन सरे सरे न साओ गाह जिन सां साणी आला तो न चेतन खे कुंजू हणी कल्फ जूं कट कल में जा बोल जिन ॾिनो तिल खटियो मेरी दल मुठा उहे मुठा जिनजो अंदाज़ूर वटि हीअ असांजी मौला अली मुश्किल कुशा जी ऐं सिंध पहलवान ऐं अलाह करे सदा सां ऐं तव्हां हयात सेहत तंदुरुस्त हुजनि मुंहिंजी इहा दुआ आहिनि ऐं असांजे मिनिस्टरनि खे हथ वधी अपील थो करियां ऐं पीपल्स पार्टी जो ख़ुदि कारकुन आहियां ऐं असांजे साईं मुराद शाह खे अपील थो करियां त हिन असांजे मल पहलवान जेके आहिनि उन्हनि खे कुझु नौकिरियूं जा कुझु फंड ॾींदो त वॾियूं साईंअ जूं महिरबानी थींदियूं ऐं असां बिलावल भुट्टे साहिब खे अपील कंदासीं त जीअं शोरा फ़क़ीर हिन साईं इब्राहिम शाह जी दरगाह जी ख़िदमत माहौल कनि था त मलनि ते थोरो ध्यानु ॾींदो त वॾी तव्हांजी महिरबानी तव्हांजा वॾा कुर्ब थींदा ऐं अॼु असांजो हिते चेयरमैन आहे काशिफ अली शोरो साहिबु क़ाबिल एतिराम सरदार दीदार हुसैन जो पुटु आहे ऐं सरदार साहिबु हिते कोन पहुची सघियो आहे ऐं असांजो मिनिस्टर जाम खान शोरो क़ाबिल इज़त क़ाबिल एतिराम आहे ऐं उनजो भाउ आहे नंढो ऐं असांजो महिमान ख़ासि उहो रहियो वॾेरो शामिर खान शोरो रहियो ऐं असां जेके पालारी बदर खान पालारी आहे जा असांजो भाउ आहे हुज़ूर खान पालारी ऐं कबूल मोहम्मद ॾेथो असां हुनजा फ़क़ीर आहियूं असां इहो औकात कान ॾेखारींदा आहियूं पर जेका महल जी असांजे अॻुवान छोरा आहिनि असां हुनजे भाउ आहियूं असीं राज भाग जा आहियूं असांजा अॻुवान जीअं फतेह जान मोहम्मद शोरो आहे न फतेह फ़क़ीर जी ॻाल्हि कयासीं हर मेले जी अॻुवाणी जान मोहम्मद शोरो जेको आहे वॾो हर जानिया मालिया ख़र्च करे ऐं फतेह फ़क़ीर जेका हिन जी ख़िदमतकारी कंदा आहिनि ऐं तमामु हुनखे जस लाननि जस चुंदुसि असांजा महिमान अॻुवान कल्ह पोइ ॿुधो साईं गुलाम रसूल शाह आयो साईं अबेली शाह साईं तारिक शाह वारनि मां उहो आयो पर अॼु जो जेको महिमान ख़ासि रहियो ऐं काशिफ शोरो रहियो जाम खान जो भाउ साईं फ़क़ीर वारनि जो छोरनि जो ॻोठु आहे पर साईं इब्राहिम शाह बुखारी दरगाह आहे उन सां जेका इब्राहिम शाह बुखारी दरगाह सां मशहूरु आहे हुन पासे आहे करम खान छोरे जो ॻोठु आहे हुनजो पुटु आहे पोटो आहे रईस दीदार खान हुसैन वॾे करम खान जो पुटु आहे उनजा पुट आहिनि ऐं जेको काशिफ खान छोरो नंढो आहे जाम खान वॾो आहे ऐं बिलावल आहे आसिफ आहे इहे हुनजा भाउर आहिनि रईसदीदार जा पुट आहिनि ऐं माना जेको असांजे राज भाग जा क़ाबिल एतिराम
जीअं त असांजी सिंध जी सखावत जो शेर पढ़ां थो मौला अली मुश्किल कुशादा त के चऊं आहे मुकाफ़िलो मुंहिंजो साथ धणी सरवाण वार वठी वागू कयूं पया हूं त पलाण पोइ जहिड़ो पुटल पाण तहिड़ी सिटा थींदनि साथ जी ऐं सोच टीवी वारनि जो तमामु महिरबानी आहियां ऐं थोरा फ़क़ीर हिन जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेको हिन महिमान मल्हनि जी मेले जी अॻुवाणी करे ऐं असांजे हिन महफ़िल में मेले में शरीक थिया आहिनि ऐं उनजो तमामु थोराइतो आहियां ऐं तमामु तव्हांखे दुआउनि ऐं हिन सां गॾु त गुलनि में आहे गुल गुलाबी गुल तोरींदो अचे जीअं पेर रखे पट ते जीअं सोच टीवी वारा ऐं मोर पियो अचे तव्हांजे लाइ मुंहिंजी वॾी ख़ुशी न ॾिसी वॾा तव्हांजी महिरबानियूं वॾा वॾ जो हिन मेले जी ऐं अची हाज़िरी ॾेई रोटी ॾेई साईं इब्राहिम शाह बुखारी जी ऐं शोरनि जे सॾ ते आया आहियो जानू फ़क़ीर फतेह फ़क़ीर जे तमामु तव्हांजूं सोच टीवी वारनि जा जीअं तव्हां ॾिठो हैदराबाद में जेको लॻल मेलो हुयो सईद इब्राहिम शाह बुखारी जो उनमें असां मलवार सिंध सां ॻाल्हियूं कयोसीं उन्हनि जो चवणो हो त असांजे जेको पूरे पाकिस्तान ऐं पूरे सिंध में असांजा मलाखड़ा थींदा आहिनि पर असांजो तारीख़ जो मल हिते शोरनि जे ॻोठ में थींदो आहे अहिड़ो मल ॿिए हंधि किथे बि नथो थिए ऐं असांखे हिते ॾाढी इज़त मिलंदी आहे मलाखड़े में असां हींअर सईद इब्राहिम शाह जे दरगाह ते मौजूदु आहियूं उते माण्हुनि खां असां कमेंट्स वरिता हुया उन्हनि जो चवणो जी हर साल लॻंदड़ मेलो आहे नंढिड़ो मेलो शोरनि जे ॻोठ में पर हर साल ही मल्हायो वेंदो आहे कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली सोच टीवी हैदराबाद। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.